अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोट की कादी अयाज कलवाल की खबर मूजिब मीरपुर माथेलो में तालीमी माहिर रिटायर्ड हेड मास्टर मंजूर अहमद लिगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डीओ एजुकेशन सेकेंडरी सैयद मुज़फ़र हुसैन शाह कानून जा लीका लताड़े छॾिया आहिनि। हर जाइज़ कम ते रिश्वत न ॾियण ते मुंहिंजे रिटायरमेंट जे कागज़नि ते सही नथो करे ऐं बिना जवाज़ एतराज़ वारे तंग करे थो। समूरियूं घुर्जूं पूरियूं करण बावजूद बार बार तंग करे रहियो आहे। अहिड़ी शिकायत डायरेक्टर एजुकेशन सेकेंडरी खे ॾियण बावजूद डायरेक्टर चए थो त डीओ सेकेंडरी खे राज़ी कयो। हुन चयो त अहिड़े नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ आऊं सिंध हाई कोर्ट सखर में एडवोकेट आचर गबोल मार्फत डीओ सेकेंडरी ख़िलाफ़ वियो आहियां, जंहिंजी ॿुधणी 8 नवंबर ते रखियल आहे। हुन आला अख़्तारियुनि खां मुतालबो कयो आहे त डीओ सेकेंडरी जे नाजाइज़ ज़ुल्मनि ऐं संदसि हर जाइज़ कम ते रिश्वत सां गॾोगॾु सस्पेंशन वारे दौर में गैर क़ानूनी कयल 40 खां वधीक इंटरनी आर्डरनि जो जुडिशनल इंक्वायरी करे उन जी गैर क़ानूनी कयल कमनि ते संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एप्लीकेशन मोकिली आहे 18 तारीख़ ते इहो पंहिंजे खां फॉरवर्ड कराए 19 तारीख़ जॾहिं मां आयुसि डीओ ऑफिस में जमा कराई आहे। डीओ ऑफिस खे अलाए कीअं साईं मुज़फ़र शाह खे ख़बर पई, उहो वरी हिकु ॾींहुं 17 तारीख़ ते मूं ते ऑब्जेक्शन आया अथसि त हीअ शइ तो कोन ॾिनी आहे। जॾहिं त असां वटि कई एम्प्लॉई रिटायर थी विया आहिनि, असांखे क़ाइदम कानून जी ख़बर कान्हे कहिड़ी शइ ॾिबी आहे, पर तंहिं हूंदे बि उहे मां उन जा जेके ऑब्जेक्शन हुआ उहे समूरा मां जा रिव्यू